नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ ते अवां ताईं पहुचाईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जूं हक़ीक़तूं जाचण लाइ चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। वज़ीराबाद वाक़े जी जाच लाइ जुडिशियल कमीशन बाबति ख़त लिखियो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां अवां खे आगाह कंदासीं। वज़ीर आज़म ते क़ातिलाणे हमले ख़िलाफ़ चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे ज़िक्र कयूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ॿियो ख़त लिखियो आहे। इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जूं हक़ीक़तूं जाचण लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण जे लाइ चयो वियो आहे। उन खां पहिरीं वज़ीर आज़म अरशद शरीफ़ केस जूं हक़ीक़तूं जाचण लाइ अदालत खे ॿियो पहिरीं बि ख़त लिखी चुको। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ॿियो ख़त आहे। अवां खे आगाह कई पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जूं हक़ीक़तूं जाचण लाइ चयो वियो आहे। वज़ीराबाद वाक़े जी जाच लाइ जुडिशियल कमीशन बणाई वञे। ख़त में सदा कई वई आहे त उन खां पहिरीं वज़ीर आज़म अरशद शरीफ़ केस जूं हक़ीक़तूं जाचण लाइ अदालती कमीशन लाइ ख़त लिखियो हुयो। ख़बर अवां खे ॾियूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जूं हक़ीक़तूं जाचण लाइ चीफ जस्टिस खे ख़त लिखियो आहे। जी नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुप्रीम कोर्ट के ख़त लिखियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जूं हक़ीक़तूं जाचण लाइ जुडिशियल कमीशन खे ख़त लिखी छॾियो आहे। अवां खे आगाह कई पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुप्रीम कोर्ट के ख़त लिखियो आहे।